नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया व जोजन वेब न्यूज़ आवां जावेद उस्मान बिजरानी। नाज़रीन खबर आहे ठुल बी सेक्शन थाणे जी हद मां ठुल बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ फज़ल ख़ान बंगलाणी मां 9 ॾींहं अॻु करमपुर जे सहाफ़ी दरिया ख़ान बंगलाणी जे धनार खां फुर्तियल चौपायो माल 4 मींहं बंगलाणी बिरादरी राजूणी कोशिशुनि सां वापसि कराए वरितियूं। जॾहिं त बंगलाणी बिरादरी जो चवणु हो त ठुल बी सेक्शन पुलिस चौपायो माल रिकवरी में असांजी का मदद न कई, जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। होॾां आवाज़ टीवी न्यूज़ करमपुर जे रिपोर्टर दरिया ख़ान बंगलाणी हमदर्दी कंदड़ मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़ियुनि जो शुक्रिया अदा कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।